अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों, काफ़ी टाइम खां बाद में अॼु वरी पंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ अपडेट ते वापसि आयो आहियां ऐं इंशाल्लाह जीअं अवां दोस्तनि खे मां पहिरियां अपडेट्स ॾींदो रहंदो हुयुसि, ईअं ई हाणे बि ताज़ा तरीन मां दोस्तनि खे अपडेट्स ॾींदो रहंदुसि ऐं काफ़ी सुठा हिकिड़ा मां तव्हांखे वीडियो ठाहे तव्हांजे आॾो पेश कंदुसि ऐं अवां दोस्त भाइर उहो ई मूंखे पंहिंजो प्यारु ॾेखारे, उहो ई कुर्ब ऐं असांजी हिन वीडियोज़ खे तव्हां लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि में शेयर कंदा। ऐं दोस्तों, असांजी हिन वीडियोज़ में अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे ड्रामा सीरियल दर्दनि जो देश जे बारे में। असां उन जे टॉपिक ते कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। तमामु सुठो ऐं बहितरीनु जेको ड्रामो आहे दर्दनि जो देश, उन ई ड्रामे दर्दनि देश जे टॉपिक ते अॼु कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। त दोस्तों, वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां अवां दोस्तनि खे हिकु नंढड़ी रिक्वेस्ट कंदुसि, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी हिन वीडियोज़ खे लाइक न कयो त महिरबानी करे मुंहिंजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। मुंहिंजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों, अचो त हिन वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों, जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको ड्रामो आहे दर्दनि जो देश, हिन में सिंध जा बहितरीनु ऐं लेजेंड अदाकार कमु कनि पिया ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे खे अञा ताईं बि रिलीज़ न कयो वियो ऐं जीअं त हिन जो जेको डायरेक्टर्स आहे उहो आहे नूर कुंबर ऐं उन्हीअ अञा ताईं बि हिन ड्रामे खे रिलीज़ न कयो। काफ़ी दोस्त अहिड़ा हुया जेके पुछनि पिया त यार वीडियो ठाहियो पिया ऐं असांखे इहा मालूमात न पिया ॾियो त दर्दनि देश कॾहिं हलंदो, ऐं छो त हिन वक़्तु सिंधी सोशल मीडिया ते KTN या काफ़ी अहिड़ा वग़ैरह चैनल आहिनि जेके ड्रामा न पिया ॾेखारनि व्यूअर्स खे, ऐं जीअं त सुठो हिकिड़ो ड्रामो न पियो अचे सिंधी अदाकारनि जो। ऐं जीअं त सिंधी अदाकार जेके बि आहिनि उहे हिन वक़्तु घर बेरोज़गार वेठा आहिनि ऐं जीअं त उन्हनि खे काफ़ी एक्टर्स अहिड़ा आहिनि जंहिंखे कमु न पियो मिले। ऐं मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु ड्रामा सीरियल दर्दनि जो देश जी शूटिंग हली रही आहे ज़ोर ऐं शोर सां। बाक़ाइदे हाणे हुन ड्रामे जी सुठी शूटिंग थी रही आहे ऐं हाणे हुन ड्रामे खे तमामु जल्द रिलीज़ कयो वेंदो ऐं तमामु सुठो ऐं बहितरीनु ड्रामो आहे। हुन ड्रामे में तमामु सुठा हिकिड़ा एक्टर्स पंहिंजो भरपूर किरदारु निभाइनि पिया ऐं जीअं त हुन ड्रामे में हिकिड़ा सुठा अदाकार कास्ट थियल आहिनि। जेकॾहिं उन ड्रामे खे ॾिसंदा त इंशाल्लाह उहो तव्हांखे ड्रामो ज़रूरु पसंदि ईंदो। उन में सुठा हिकिड़ा एक्टर्स कमु कनि पिया, अब्बास गुल ओढाणो, सैयद निसार शाह, असद कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी, नसरीन नाज़, शमीम शेख, रानी अब्बासी, अञा इन खां अलावा ॿिया बि खोड़ सारा मेल तोड़े फीमेल एक्टर्स कमु कनि पिया ऐं जीअं त हिकिड़ो सुठो ऐं बहितरीनु उहो ड्रामो आहे दर्दनि जो देश ऐं इंशाल्लाह तमामु वॾो उन ड्रामे खे मक़बूलियत मिलंदी ऐं जीअं त उहो जेकॾहिं ड्रामो ईंदो त इंशाल्लाह उन ड्रामे खे सुठी हिकिड़ी मोट मिलंदी ऐं ड्रामे उन खे तमामु जल्द KTN चैनल ते रिलीज़ कयो वेंदो। त दोस्तों, उहो जेकॾहिं ड्रामो अचे त दर्दनि जो देश, अवां दोस्त उन ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा, ओनली ऑन KTN TV। दोस्तों, ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा ऐं असांजी हिन वीडियोज़ खे पंहिंजनि दोस्तनि में ज़रूरु शेयर कंदा।